Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. लेट नाइट मतलब 9 बजे के बाद आग लगी थी। जो करीब तरीन म्यूनसिपैलिटी थी उसकी फायर ब्रिगेड ख़राब थी, इस वजह से बाकी जगह से मोबिलाइज की। और मैं एडमिट करता हूँ कि रिस्पांस बहुत स्लो था। होम सेक्रेटरी की सरबराही में एक कमेटी बनाई है कि इन्वेस्टिगेट करे। 7 दिन दिए हैं कि मुझे वो रिपोर्ट पेश करें। जिसकी भी नेग्लिजेंस होगी उसको हम सज़ा देंगे। मैंने गाँव वालों से वादा किया है कि गाँव वालों के लिए घर बना के देंगे, सारे जिनके घर जले हैं। प्राइम मिनिस्टर साहब ने भी जो दादू में आग लगी थी उसके लिए मुझे आज उन्होंने कहा है कि अनाउंस किया कि 1 करोड़ रुपया उसके लिए वो देंगे। मैं उनका शुक्रगुजार हूँ। वरे वज़ीर सिंध मुराद अली शाह तरफा फरीदाबाद साने में सुस्ती ऐं इंतज़ामी लापरवाही जो एतराफ़। वरे वज़ीर मुराद अली शाह चयो त फरीदाबाद साने में रेस्पॉन्स देर सां आयो। 7 ॾींहनि में जांच रिपोर्ट घुराई आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सड़ी वियल घर ॿीहर ठाराए ॾींदासीं ऐं नुक़सान जो अज़ालो बि कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुतासिरनि लाइ 1 करोड़ रुपया मुआवज़ो जारी करे छॾियो। इस्लामाबाद में वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म तरफ़ां फरीदाबाद साने ते अफ़सोस जो इज़हार। मुतासिरनि जी बहाली लाइ हर क़िस्म जे सहकार जी ख़ातिर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां इत्तेहादी पार्टी JUI जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी मुलाक़ात। मौलाना फज़लुर रहमान मुआशी अंग अखरनि ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो त अवाम खे ॾुखियाईनि मां कढण लाइ काबीना जो अज़्म साराह जोॻो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं BNP सरबराह अख्तर मैंगल विच में मुलाक़ात दौरान अहम मामलनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त बलूचिस्तान न रुगो कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, पर बलोचनि जी अफ़रादी क़ुवत मुल्क जो अहम असासो आहे। हुकूमत बलूचिस्तान जी तरक़ी लाइ तरजीह बुनियादुनि ते क़दम खणंदी। बलोच नौजवाननि जी क़ौमी धारा में शमूलियत यकीनी बणाई वेंदी। डिप्टी स्पीकर ज़ाहिद अकरम दुरानी उहिदे जो हल्फ़ खणी वरितो। क़ौमी असैम्बली जे इजलास में स्पीकर राजा परवेज़ अशरफ खेसि हल्फ़ खणायो। इजलास खे ख़िताब में डिप्टी स्पीकर बिना मुक़ाबले चूंडण ते ऐवान जा थोरा मञींदे चयो त असांजे ख़ानदान सदाईं आइन तहत मुल्क हलाइण जी कोशिश कई आहे। मूं खां अॻु जेको डिप्टी स्पीकर हो उन आइन जी भञकड़ी कई। असांखे अवाम जी ख़िदमत विरसे में मिली आहे। ऐवान जे एतमाद ऐं अवाम जी उमीदुनि ते पूरो लहण जी कोशिश कंदुसि। शहीद नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो ऐं भाउ अफ़ज़ल जोखियो केस में धुर बणिजण लाइ NCHR जी दरख़्वास्त ते एतराज़ वारे छॾिया। शीरीन ऐं अफ़ज़ल जोखियो तरफ़ां अदालत में जमा करायल एतराज़नि जी कॉपी टाइम न्यूज़ हथ करे वरिती। एतराज़नि में चयो वियो आहे त दरख़्वास्त गुज़ार खे दरख़्वास्त दाख़िल करण जो को इख़्तियार नाहे। केस में धुर थियण जी दरख़्वास्त कमीशन जे मेंबर्स खां इजाज़त वठण बिना दाख़िल कई वई। जांच इदारनि ते मुकमल एतमाद आहे। नेशनल कमीशन फॉर ह्यूमन राइट्स तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त रद्द करण जी इस्तदा। खान वाहण भरिसां ज़मीन जी तकरार तां छेड़े दौरान 2 सगा भाइर मारिजी विया। ॻोठ शादन मरी में कूंदर बिरादरी जी बिंदुरनि में 20 एकड़ ज़मीन जी मालिकियत तां छेड़ो। फायरिंग में जावेद अली ऐं सजाद अली कूंदर मारिजी विया। कंडियारो अस्पताल में पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त झेड़ींदड़ धुरियूं पाण में सोट आहिनि। मक़तूलनि जे वारसनि तरफ़ां केस दाख़िल थियण बाद जांच ऐं कार्रवाई कई वई। ऐं ॾहर की भरिसां पसंदि जी शादी न थियण ते जोड़े ज़हर पी छॾियो। नारी रिज़वाना गोलो अस्पताल नींदे दम ॾेई छॾियो। नौजवान मुजाहिद गोलो ज़ख़्मी ॻणती जोगी हालत में रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हमारे ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।